आंगुरीअ न हुजाओ, लोक तमाशे आयो। ख़सीस तकलीफ़ ते बि हाय घोड़ा करण। वज़ीर खे थियो आहे मामूली बुखार त टीवी ऐं अख़बार में ख़बर अची वई त हू अस्पताल में भर्ती थियो आहे। इन खे चइबो आहे आंगुरीअ न हुजाओ, लोक तमाशे आयो। आरसी रे आरसी, मूं जहिड़ो को ॿियो। पाण खे सभिनी खां सुहिणो सम्झणु। नताशा सॼो वक़्तु पंहिंजी ठाह ठूह में ई पूरी आहे ऐं आरसीअ में हर हर पाण ॾिसी फूंड में पई भरिजे। इन खे चइबो आहे आरसी रे आरसी, मूं जहिड़ो को ॿियो। आज़माए खे आज़माए सो धूड़ मुंहं में पाए। ख़राब नतीजो वरी दोहराइण। हिकु दफ़ो जुआ करे सभु लुटाए छॾे, हाणे वरी हलियो आहे सटो लॻाइण। इन खे चइबो त आज़माए खे आज़माए सो धूड़ मुंहं में पाए। आधेलो न ॾे, आधी ॾे। कंजूस पर बेवकूफ़। सेठ 7 रुपया ॾेई नारेल वठण जे बदिरां 10 रुपया ॾेई आटो में चढ़ी वियो ऐं मार्केट मां 5 रुपए जो हिकु नारेल वठी आयो। इन खे चइबो आधेलो न ॾे, आधी ॾे। आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो आहे। औलाद सभु कंहिंखे प्यारो हूंदो आहे। ग़रीब दीपक पंहिंजे ॿार जे इलाज लाइ पंहिंजो घर बि विकिणी छॾियो, छो त आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो आहे। आंडे में टांडो। मिटनि माइटनि लाइ साड़ या हसद पैदा थियणु। सॻो भाउ अथसि पर उन जी तरक़ी ॾिसी सड़े थो। इन करे चइबो आहे त आंडे में टांडो। आउं बि राणी, तूं बि राणी, केरु भरींदो पाणी। हर को पाण खे वॾो सम्झे। कॉलोनी में हेॾा घर आहिनि पर सफ़ाईअ जी ज़िमेदारी कोई खणण लाइ तयारु नाहे। गंदगी त थींदी ई, छो त आउं बि राणी, तूं बि राणी, केरु भरींदो पाणी। आउं बि वेंदसि पेके, मूं बि लहंदी सिक। कंहिं शइ लाइ थोरे वक़्त लाइ छिक। कमल पीउ सां ज़िद करे वीडियो गेम वठी त आयो, पर हाणे महीने खां उन खे हथ बि कोन लाथो अथई। इन खे चइबो आहे त आउं बि वेंदसि पेके, मूं बि लहंदी सिक। आह ग़रीबां कहर खुदाई। ग़रीबनि खे सताइणु सुठो नाहे। ज़ोरीअ झूपड़ियूं हटाए सेठ होटल त ठहिराई, हाणे पाण बेक़ाइदे कम करण जे इल्ज़ाम में जेल पियो काटे। इन करे चइबो आहे त आह ग़रीबां कहर खुदाई। आहे त ईद न त रोज़ो। बचत न करण जो सुभाउ। तुषार खे लॉटरी लॻी त सभु पैसा घुमण फिरण में ख़र्चे, वरी आयो स्कूल में चवण त मां ग़रीब आहियां, ॿारनि जी फी माफ़ कयो। इन्हनि लाइ चइबो आहे त आहे त ईद न त रोज़ो। आहे जो आसरो। मददगार ते आधार रखणु। अम्मा तव्हीं हिते न हूंदा आहियो त मां रोज़ सवेर नेरनि ठाहे छॾींदी आहियां। तव्हां हिते आयो त सुस्ती थी कयां। आहे जो आसरो। आहिर खटे ओबणी, रन विञाए रंबो। मुड़ुस जी कमाई पूरी कोन्हे पर ज़ाल ख़र्चाओ। हू वीचारो आहे क्लार्क, पघार अथसि पूरी सारी ऐं जोणसि त ॾिस कहिड़ियूं उचियूं साड़ियूं थी पाए। इन करे चइबो आहे त आहिर खटे ओबणी, रन विञाए रंबो। आया मीर भॻा पीर। जॾहिं को ॾाढो दादागीर अचे त कमज़ोर शरीफ़ माण्हू उतां हलिया वेंदा आहिनि। हाणे त बाग़ में गुंडनि जो ॾेरो आहे, असां जहिड़ा उते पंधु करण बि न वेंदा आहिनि, छो त आया मीर भॻा पीर। आई त रोज़ी, गई त भला। कंहिं बि शइ जे मिलण न मिलण जो फ़िक्रु न करणु। असां फ़क़ीरनि खे छा आहे, मुल्ला मस्जिद में सुम्हण ॾिनो त वाह वाह, न त वञी रस्ते ते सुम्ही पवंदासीं, छो त असां लाइ आई त रोज़ी, गई त भला। आय खे आदुर
ॿिए खे जीउ। हर कंहिंखे इज़त ॾियणु। रामदास वटि को घर अचे त उनखे आदर ॾींदो आहे ऐं जॾहिं उहो महिमान वञे त इज़त सां खेसि रवानो कंदो आहे। मतिलब त आए खे आदर, वे खे जीउ। आई टांडे खे बोरचाणी थी वेठी। कंहिं माण्हूअ खे थोरी मदद कजे ऐं हू उन जो अजोग फ़ाइदो वठे। ज़िलज़िले में घर किरी पियुसि, दया करे रहण लाइ कमरो ॾिनोमांसि। हाणे घर ई उलारे वेठो आहे ऐं चवे थो निकिरंदुसि ई कोन। इनखे चइबो आहे त आई टांडे खे बोरचाणी थी वेठी। आई सिंगनि खे पर कन बि कपाए वई। फ़ाइदे वठण लाइ अचिजे ऐं मुर्गो ई नुक़सान पवे। हू ऑफिसर वटि पघार वधाइण लाइ अर्ज़ु करण लाइ वियो, पर मुर्गो ऑफिसर वटां दॿ खाई मोटियो। इनखे चइबो आहे आई सिंगनि खे पर कन बि कपाए वई। इते कर इते भर। बुरे कम जो नतीजो हिते ई भोगणो पवंदो। सॼी उमिरि रुश्वत खाधाई, हाणे बुढ़ापे में अधरंग थी पियुसि। इन करे चइबो आहे त इते कर इते भर। इंसान कॾहिं भरीअ में त कॾहिं भाकुर में। इंसान जी हालत सदाईं साॻी नथी रहे। सुरेश खूब नाणो कमायो, पर पोइ जो धंधे में नुक़सान पियुसि त ॾुखिया ॾींहं बि ॾिठाई। इन करे चइबो आहे त इंसान कॾहिं भरीअ में त कॾहिं भाकुर में। उभरंदे जंहिं ताव न कयो सो लहंदे छा कंदो। कंहिं मां काई उमेद न रखणु। जंहिं इंसान नंढपण में को ॿूटो न ॿारियो सो वॾो थी छा कंदो। इन करे चइबो आहे त उभरंदे जंहिं ताव न कयो सो लहंदे छा कंदो। उभरंदड़ सूरज खे सलाम। वॾे माण्हूअ जी इज़त करणु। माण्हू हाणे वॾे उहिदे ते पहुतो आहे त हर को खे साईं साईं पियो चवे। इन करे चइबो आहे त उभरंदड़ सूरज खे सलाम। उतराण उतरियो, अधु सियारो कुतरियो। उतराण जे ॾिण खां पोइ सियारो घटिजी वेंदो। हाणे वरी छो थो नवां गरम कपिड़ा सिबाई। हफ़्ते खां पोइ त उतराण आहे, सियारो इझो वियो। चवंदा आहिनि त उतराण उतरियो, अधु सियारो कुतरियो। उठ पोढ़ो थियो त बि मुटण न सिखियो। वॾी उमिरि थियण जे बावजूदु फज़ीलत ऐं अकुल न सिखणु। 30 सालनि जो थी वियो आहीं, पर अञा बि खाइण महिल आवाज़ करे थो खाई। कॾहिं अकुल सिखंदे। इन उठ ॿुढो त बि ॿ कवाट लहे। ॿुढो आज़मूदगार माण्हू सेखराट खां वधीक काराइतो आहे। बाबा रिटायर करण खां पोइ जॾहिं खां दुकान जो हिसाब रखणु शुरू कयो आहे त खूब नफ़ो थियण लॻो आहे। इन करे चवंदा आहिनि त उठ ॿुढो त बि 2 कवाट लहे। उठ पुठियां घिंडणी। जिंद न छॾणु, पुठियां काहे पवणु। पिणस जिते वञे बबलू बि उन सां गॾु ज़रूर वञे। ॼण उठ पुठियां घिंडणी। उठ तां विञणी लहणु। घणे कम मां थोरो घटिजणु। मुंहिंजे मथां 1 लख रुपया कर्ज़ आहे। अॼु 5000 लाथा अथमि त कुझु आथत मिलियो आहे। इनखे चइबो आहे त उठ तां विञणी लथी। उठा मेहांदा कीहा मेला, ओह चरण पट त ओह चरण ॿेला। न ठहकंदड़ शयुनि जो गॾिजणु। पॉप म्यूज़िक जे शौक़ीन गुलाब खे हिन क्लासिकी संगीत जे प्रोग्राम में ॾिसी ॾाढो अजब लॻो। इहो त थियो उठा मेहांदा मेला, ओह चरण पट त ओह चरण ॿेला। उठ जे वात में जीरो। घणो खाइण वारे खे थोरो ॾियणु। मोटूमल 40 पूरियूं वेले ते खाए सो 2 पूरियुनि मां खेसि छा मिलंदो। इहो त थियो उठ जे वात में जीरो। उठ भरियो बि रड़े, सखणो बि रड़े। नाशुक्रो इंसान। कमला साहुरनि में रहंदी हुई त चवंदी हुई कम करे थकिजी थी पवां। हाणे अलॻि वञी रही आहे त चवे अकेली कक थी पई आहियां। इन करे चइबो आहे उठ भरियो बि रड़े, सखणो बि रड़े। उथ बि नाणो, वेह बि नाणो, नाणे बिना
नरवेगाणो। पैसे जी वॾी अहमियत आहे। जॾहिं खां धंधे में नुक़सान थियो अथसि, ॿाहिरि त छा घर में बि कोई कोन थो पुछेसि। इन करे चइबो आहे त उथ बि नाणो वेह बि नाणो, नाणे बिना नरवेगाणो। उथी पाण न सघे लख लानत गोॾनि खे। कमज़ोरीअ करे बहाना करणु। बुढ़ापे जे करे सम्झे पाण नथो, पर चवंदो ईअं त ॿुधां कोन थो। इन करे चइबो आहे त उथी पाण न सघे लख लानत गोॾनि खे। उधारे जी माउ कान मुई आहे। ओधर ते ॾे वठि हलंदी रहंदी। जॾहिं रामचंद खे दुकान जे माल लाइ पैसा कोन हा, तॾहिं दोस्तनि खेसि दिलासो ॾींदे चयो त तूं फिक्र न कर, छो त उधारे जी माउ कान मुई आहे। उस्ताद जी मार ॿार जी संवार। उस्ताद जी सख़्ती वाजिब हुअणु। तव्हांजे पुट क्लास में चोरी कई, इन करे ई मास्तर खेसि चमाट हई हुई। इन लाइ तव्हांखे नाराज़ न थियणु घुर्जे, छो त उस्ताद जी मार आहे ॿार जी संवार। उसरे धीउ विसरे भेण। पंहिंजी भेण खे भुलाए धीअ जे शादीअ जी चिंता करणु। मोहन खे हूअं त सदाईं भेण जे शादीअ जी चिंता हूंदी हुई, पर हाणे रुगो धीउ लाइ थो घोटु ॻोल्हींदो वते। इन करे चवंदा आहिनि उसरे धीउ विसरे भेण। उणंदो उहो ई जा कोरीअ जे मन में हूंदी। पंहिंजे मन जी करणु। तूं केतिरो बि धंधो करण लाइ खेसि सम्झाए, हू कंदो उहो ई जेका संदसि मर्ज़ी हूंदी, छो त उणंदो उहो ई जा कोरीअ जे मन में हूंदी। 29 रातियूं चोर जूं 30 राति साध जी। ग़लति कमु कंदड़ आख़िर हिकु ॾींहुं पकड़बो आहे। घणी रहाई रसाईअ सबबि हू सदाईं खोटा कम पियो कंदो हो, पर आख़िर हिकु ॾींहुं पकड़जी पियो। इन करे चइबो आहे त 29 रातियूं चोर जूं 30 राति साध जी। उहा ई ज़बान उस में विहारे, उहा ई ज़बान छांव में विहारे। ॻाल्हाइण ते ज़ाब्तो हुअणु ज़रूरी आहे। जेको माण्हू अदब सां ऐं मिठो ॻाल्हाईंदो आहे, सो सदाईं आदरमान पाईंदो आहे। इन करे चइबो आहे त उहा ई ज़बान उस में विहारे, उहा ई ज़बान छांव में विहारे। उहो सोनी घोरियो जो कन छिने। घणी लालच लाइ जेको कमु कजे तंहिंमां मुर्गो ई घाटो पवे। नौकरीअ करे मीता खे बराबरि सुठी पघार मिले थी, पर नंढे ॿार खे नौकरनि जे भरोसे छॾण मां ॿार खे त नुक़सान थो पवे, सो नथी सम्झे। इन करे चइबो आहे त उहो सोनी घोरियो जो कन छिने। उहो वणु ई कोन्हे जो वाह न लोॾियो आहे। हर इंसान खे थोरी या घणी तकलीफ़ थींदी आहे। तूं कहिड़ी शइ आहीं? तोखां बि वॾनि माण्हुनि खे दुख ॾिसणो ई पियो आहे, छो त उहो वणु ई कोन्हे जो वाह न लोॾियो आहे। बख़्तावर जो ठगो बि व्यामे। भाग वारे खे हर हंधा फ़ाइदो पवे थो। अॼुकल्ह विजय जो नसीब ज़ोर आहे। ॿियनि सभिनी खे शेयरनि मां घणो ई घाटो पियो, पर हुन त उन्हनि मां कमायो। इन खे चइबो आहे बख़्तावर जो ढगो बि व्यामे। बसर भॼण खां सवाइ बांस न निकिरंदी। का बि ॻाल्हि हुजण खां सवाइ कीन फैलबी आहे। मोहन ज़रूरु शहर छॾण जो इरादो कयो आहे, न त माण्हुनि खे ख़बर कीअं पवे हा, छो त बसर भॼण खां सवाइ बांस न निकिरंदी। बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। इंसान ऐं ईश्वर जो सोचणु साॻियो न आहे। गोपाल त घणी कोशिश कई त संदसि पुटु संदसि धंधो संभाले, पर पुटुसि खे त फ़ौज में ई भर्ती थियणो हो। इन करे चइबो आहे त बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। बाड़ी खणण बार कोन्हे कम कचनि जो। जवाबदारी लाइक़ु इंसान ई खणी सघंदो। घर जो वॾो पुटु त गोपाल आहे, पर घर जी सॼी जवाबदारी विचें पुट मोहन ते आहे, छो त बारी खणण बार कोन्हे कम कचनि जो। बिन कमाईअ नानका मूंखे साधन चहिरो कर।
बिना महिनत जे फ़ाइदे जी उमेद रखणु। कमला, तूं सम्झी थी त तूं बिना महिनत कए कामयाब वकील थी सघंदीअ? इहो त ईअं थियो जो चइजे बिन कमाईअ नानिका मूंखे साधन जहिड़ो कर। बीठो त लख जो, किरियो त कख जो। जेसीं शरीर तंदुरुस्त आहे तेसिताईं उन जो मुल्ह आहे। हो तूं जेसिताईं तंदुरुस्त हो ऐं दुकान संभालियई पे तेसिताईं त हुनखे सभु सलाम कंदा हुआ। हाणे बीमार थी खट वठी पियो आहे त केरु पुछण वारो बि कोन अथसि। इन करे चयो अथनि, बीठो त लख जो, किरियो त कख जो। बीठे जो हर को यार। वॾनि माण्हुनि खे दोस्तनि जी कमी न हूंदी आहे। हरीश जॾहिं ग़रीब हो तॾहिं केरु पुछंदो बि कोन होसि। हाणे चढ़ी पियो आहे त हर को साईं साईं पियो करेसि। इन करे चवंदा आहिनि, बीठे जो हर को यार। बुख बुछड़ो टोल दानह दीवाना करे। बुख सहण ॾुखी आहे। अजब आहे जो अहिड़ो ख़ानदानी माण्हू भाॼीअ जो गाॾो पियो हलाए। इन करे चयो अथनि त बुख बुछड़ो टोल दानह दीवाना करे। बुख में बसर बि मिठा। बुख में खाइण लाइ जेकी मिले उहो सुठो लॻंदो आहे। घर में कुझु कोन्हे त चिंता कान्हे। अटे में थोरो लूणु मिर्च विझी फुल्का पचाए ॾाढा सवादी लॻंदा, छो त बुख में बसर बि मिठा। बुखिया विया सुञनि वटि, चए अचो त ईद कयूं। अणहूंद वारे मां का हूंद जी आस रखणु। मोहन वटि पंहिंजे खाइण लाइ बि कोन्हे ऐं हीउ हलिया आहिनि हुन खां चंदो वठणु। इन खे चइबो आहे त बुखिया विया सुञनि वटि, चए अचो त ईद कयूं। ॿ भाउर टियों लेखो। हिसाब रखी वहिंवार साफ़ रखणु घुर्जे। हूअं त भाउर आहियूं पर हिसाब में तुंहिंजा 10 रुपया निकिरनि था, उहे वठि, छो त वॾा चई विया आहिनि त 2 भाउर टियों लेखो।